क़ौमी अवामी तहरीक पारां सिंध दुश्मन डिजिटल आदमशुमारी महंगाई पानी ऐं वसीलनि ते धाड़े ख़िलाफ़ बुहारा शहर खां 12 किलोमीटर पियादल मार्च मीरपुर साकरो पहुतो। क़ौमी अवामी तहरीक जे अॻवान शबीर भट्टी, अली मोहम्मद होलाणी, हबीबुल्ला पलीजो, जावेद पलीजो, मुर्तज़ा लाशारी ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंध दुश्मन आदमशुमारी सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे, जंहिंखे क़ौमी अवामी तहरीक रद्द थी करे। सिंध में महांगाई ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे, सिंध जे वसीलनि ते धाड़ा लॻाया पिया वञनि, पर सिंध हुकूमत पारां के बि जोगा क़दम न खयां पिया वञनि। सिंध में पाणी जी खोट जे करे ज़राअत तबाह थी चुकी आहे। हिननि जो वधीक चवणु हो त सिंध हुकूमत खां मुतालबो था करियूं त धरती धड़नि जी मालिकी करे। हज़रत लाल शहबाज़ कलंदर जी 771 उर्स मुबारक जे इंतज़ामनि जो जाइज़ो वठण लाइ चेयरमैन शहबाज़ मेला कमेटी, डिप्टी कमिश्नर जाम शोरो, कैप्टन रिटायर्ड फरीदुद्दीन मुस्तफ़ा उर्स मुबारक जे कयल इंतज़ामनि जा मुख़्तलिफ़ हंधनि जा दौरा कया। डीसी जाम शोरो पाक नेवीअ जे SSD कमांडोज़ ऐं असिस्टेंट कमिश्नर सेवण मोहम्मद इकबाल छंडाण सां बोट ज़रिए छंडण मौर्य जो मुआइनो कयो। डिप्टी कमिश्नर जाम शोरो छंडण मौर्य ते आयल ज़ाइरीन सां अपील कई त छंडण मौर्य में विंझण ते पाबंदी लागू कई वई आहे। हिन ईंदड़ ज़ाइरीन खे ॼाण ॾिनी त छंडण मौर्य ते ज़िले इंतज़ामिया पारां शावर लॻाया विया आहिनि। छंडण मौर्य में विंझण जी कंहिंखे बि इजाज़त न आहे। पाक रेंजर्स ब्रिगेडियर एजाज़ गौरी ऐं SSP जाम शोरो इमरान कुरैशी सां गॾु सेंट्रल कंट्रोल में क़ाइम CCTV कैमराउनि ज़रिए सिक्योरिटीअ जे इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। वाहिपांदी ऐं आसपास जे इलाइक़नि में वधंदड़ ॾोहनि ख़िलाफ़ मक़ामी आबादगारनि पारां ग़ुलाम मोहम्मद लाशारी, सूमर रुस्तमानी, भाई खान लाशारीअ जी अॻवाणीअ में आबादगारनि गोरख चौक वटि एहतिजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते आबादगारनि ॿुधायो त इलाइक़े में बदअमनी ज़ोर वठी वई आहे। चोर देदा दिलेरीअ सां असांजे ट्यूबवेलनि ते लॻल बिजलीअ जा ट्रांसफार्मर राति जो लाहे कोयलूं कढी वञनि था, पर इंतज़ामिया कुझु कोन पई करे। हिकु असांजे फ़सलुनि खे रेट नाहे, मथां वरी चोरनि असां लाइ ऋण मारे ॾिनो आहे। हिननि SSP दादू खां मुतालबो कंदे घुर कई त काछे में वधंदड़ बदअमनीअ जो नोटिस वठी हितां जी इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सिंध नेशनल पार्टी पारां सोराब ॻोठ टाउन में धारियुनि जी आबादकारी, डिजिटल आदमशुमारी ऐं सिंध दुश्मनी नामंज़ूर रैली कढी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रैली जी क़यादत सिंध नेशनल पार्टीअ जे सीनियर वाइस चेयरमैन रमज़ान बुलेदी, न्याज़ बुलेदी, जानी फुलपोटो, सरदार लगारी, रियाज़ बुलेदी, रफ़ीक महर ऐं ॿियनि कई। रैलीअ में शरीक कारकुननि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खयल हुआ, जिन में धारी आबादकारी, डिजिटल आदमशुमारी ऐं सिंध दुश्मनी नामंज़ूर जा नारा लिखियल हुआ। उन मौक़े ते रैलीअ खे ख़िताब कंदे रमज़ान बुलेदी ऐं न्याज़ बुलेदी चयो त सिंध असांजो हज़ारे सालनि खां तारीख़ी वतन आहे, जंहिंजा वारिस सिर्फ़ सिंधी आहिनि। सिंध अंदरि पनाह वठी कारोबार कंदड़ अफ़गान पनाहगीर सिंध में अमन व अमान जी सूरत-ए-हाल खे ख़राब करण जा ज़िम्मेवार आहिनि। हिननि चयो त गैर मुल्की पनाहगीरनि जे निकालीअ लाइ उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे बि आवाज़ उथारणु घुर्जे। हीअ अफ़गान पनाहगीर असां सभिनी लाइ नुक़सानकार साबित थियनि पिया। उन करे अफ़गाननि जे निकालीअ जे लाइ उर्दू ॻाल्हाईंदड़ बि आवाज़ उथारनि। हिननि चयो त ताज़ो सिंध में आयल ॿोॾि सबबि जेका लॾ पलाण थी आहे, जंहिंमें सिंध जा काफ़ी माण्हू पंहिंजा ॻोठ ख़ाली करे ॿियनि इलाइक़नि ॾांहुं लॾ पलाण करे विया आहिनि। उन सूरत-ए-हाल में ही डिजिटल आदमशुमारी करणु मुमकिन ई न आहे। मटियारी में ख़ुराक खाते जी कार्रवाई, गैर क़ानूनी तौर ते ज़िले मां ॿाहिरि मुंतक़िल थींदड़ 25 ट्रकुनि में मौजूदु 5000 कणक जूं बोरियूं ज़ब्त। कणक सरकारी गोदामनि में मुंतक़िल कयूं वयूं आहिनि। ख़ुराक खाते जे डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर एहसानुल्लाह कोरीअ जी निगरानीअ में कणक जी ज़ख़ीरा अंदोज़ी ऐं गैर क़ानूनी तौर मुंतक़िली कंदड़नि, वापारियुनि ऐं डीलरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ कयूं वयूं। ज़िले में मुख़्तलिफ़ कार्रवाइयुनि दौरान 25 कणक जा कंटेनर ज़ब्त करे 5000 कणक जूं बोरियूं हथु कयूं वयूं। ख़ुराक खाते जे डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर एहसानुल्लाह कोरी चयो त ज़िले अंदरि सरकारी अघ ते कणक जी ख़रीदारीअ लाइ सेंटर ते ख़रीदारीअ जो अमल पिणु जारी आहे। आबादगारनि सिंध हुकूमत जे ख़ुराक खाते पारां क़ाइमु कयल मर्कज़नि ते कणक आणनि ऐं 10,000 रुपया फ़ी बोरी जे हिसाब सां विकिरो कनि। नेशनल पुलिस अकेडमी इस्लामाबाद में सिंध बेराड़ीअ जे डोमिसाइल ते कांस्टेबल भर्ती थियल KPK जे पुलिस एहलकार इरफान अल्लाह खान जो कंबर शिदातकोट जो डोमिसाइल जाली साबित थी वियो आहे। रिपोर्टर घमर विरोही मूजिबि नेशनल पुलिस अकेडमी इस्लामाबाद जे डिप्टी कमांडेंट नईम शेख 15 अगस्त 2022 ते
कंबर शहदाद कोट ज़िले के डिप्टी कमिश्नर के लेटर लिखी जणायो हो त सिंध बेराड़ीअ जी कोटा ते कांस्टेबल्स जूं भर्तियूं कयूं वयूं आहिनि, जिन मां 2 पुलिस एहलकारनि जा डोमिसाइल्स शकी आहिनि। इन्हनि जी तस्दीक करे तफ़सील ॾिना वञनि, जंहिंखां पोइ कंबर शहदाद कोट जे डिप्टी कमिश्नर ऑफिस में मामले जी छंड छाण शुरू कई वई। 7 महीननि जे डिघे मुद्दे खां पोइ हिकु सिपाही इरफानुल्ला खान वल्द नज़रगुल जो डोमिसाइल जाली साबित थियो आहे, जेको 21 जनवरी 2013 में जारी थियल हो। जाली डोमिसाइल जा सभई तफ़सील कंबर शहदाद कोट ज़िले जे एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 जे तरफ़ां लेटर जारी करे नेशनल पुलिस अकेडमी खे मोकिलिया विया आहिनि। इरफानुल्ला खान मुस्तकिल तौर ते तालके ऐं ज़िले डेरा इस्माइल खान जो रहवासी आहे, जंहिं पंहिंजे सुञाणप कार्ड में आरज़ी एड्रेस कंबर शहर जी ॼाणाई हुई। बदीन जे पुछड़ीअ वारे शहर कढण ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में वाक़िअ सिम नालनि जी घाटी न थियण ख़िलाफ़ सिम नाला बचायो तहरीक पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। रिपोर्टर जावेद कुंभार मूजिबि अवामी प्रेस क्लब साम्हूं थींदड़ एहतिजाज दौरान आबपाशी खाते ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवानी कंदड़ ओभायो पंवर, मीर मोहम्मद पंवर, कबीर जमाली, रईस गुलाम हुसैन, अल्लाहबख्श जमाली ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त वरियनि खां वठी सिम नालनि जे घाटी नाहे थी, जॾहिं त घाटी जी मुद में मिलियल रक़म हड़प कई पई वञे। घाटी न थियण करे हर साल सवें ॻोठ ऐं फसल मुतासिर थियनि था। हिननि सरकार खां मुतालबो कयो त जल्द सिम नालनि जी घाटी कराए आवाम जी परेशानी ख़त्म कई वञे। गंबट में चांहि देर सां ॾियण तां जवाबदारनि खीर जे दुकानदार खे तशद्दुद जो निशानो बणायो, जॾहिं त खीर जे वापारियुनि एहतिजाजनि हड़ताल करे छॾी आहे। रिपोर्टर एहसान चांग मूजिबि गंबट खीर बाज़ार में दुकानदार खे तशद्दुद जो निशानो बणाइण जो वाक़िफ़ थियो आहे, जंहिं बाद खीर जे वापारियुनि शटर बंदि हड़ताल करे छॾी ऐं 7 किलोमीटर पैदल मार्च करे जवाबदारनि ऐं पुलिस जी मिली भगत ख़िलाफ़ नारेबाज़ी कई। उन मौक़े ते अॻवानी कंदड़ कादिर बख्श मेमण, अमजद मेमण, राजा सियाल, माजिद मेमण, मुनीर थेबो ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त गंबट खीर बाज़ार जे दुकानदार ग़ुलाम हुसैन चांग खे मामूली ॻाल्हि तां मलिक बिरादरीअ जे माण्हुनि हमीद मलिक, रमीज़ मलिक, अल्लाह बख्श महताब ऐं फ़हीम मलिक डंडनि ऐं लोही सरियनि सां तशद्दुद जो निशानो बणायो ऐं दुकान में भञ-डाह करे सामान तबाह करे छॾियो। मुतासिर धुर गंबट थाणे ते पहुती, पर पुलिस जवाबदार धुर जी वंगार वंदे मुतासिर दुकानदार जे भाउ खे लक़ब करे छॾियो। हिननि एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त फौरी तौर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पुलिस ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।